तो छा सोचो मुझे बारे में मत ते जवाब जो मुंतज़र है। जेसी ताईं मां अली ख़ान जे निकाह मां आज़ाद नथी थियां तेसी ताईं मां कुझु बि नथी सोचे सघां। हाणे तव्हां ईअं कयो त वञी गाॾी कढो त हली रहज़न वारनि सां मुलाक़ात करे अचो। कोशिशि कयूं त रहज़न वारा केस तां हथु खणी वञनि। मां साईं जेकॾहिं रहज़न वारा केस तां हथु खणनि था न त पोइ बाबा मंसूर जी आज़ादी खे केर बि नथो रोके सघे। ॿाहिरि वारनि जो ख़ैरु आहे पुट, जेकॾहिं ॻोठ वारा ई परेशान कनि त पोइ। अम्मा जे तरफ़ तव्हांजो इशारो आहे मां सम्झां थो, पर यकीन रखो हाणे तव्हांखे उन तरफ़ खां परेशानी न थींदी। मां केस तां हथु खणां थो। जॾहिं मंसूर खान ॿाहिरि अचे उन खां एतबार मां ज़रूरु वठंदुसि। हू जेकॾहिं बेकसूर आहे त असांखे एतबार ॾियण खां कोन किबाईंदो। अली खान रहज़न वारा असां खां वधीक शाहनवाज़ खान जे वेझो हुआ। जॾहिं उन्हनि खे ई धोखो ॾेई छॾियो अथई त पोइ असांजी ॿुधंदो।